वालेकुम सलाम मुंहिंजा पुट जो हाल वाल मुंहिंजा बच्चा अॼु तव्हांजो मुंहुं डाफ लॻो पियो आहे छो छा थियो आहे खेर त आहे मुंहिंजा बच्चा अचो अचो वियो वियो मुझे सॼे दोस्तनि वटि आईफोन एक्सेस मोबाइल आहे मूं वटि सैमसंग या उन समुदाय में जेका वठी अञा हले पई मूंखे हाणे नई मोबाइल का वठी ॾे अब्बा सॼी उमिरि असां हलायूं थी 105 पहिरीं हूंदी 11-12 उन खां पोइ हाणे तोरे बाबे मूंखे 105 वठी ॾिनी जेको जीअं शादी थी आहे तीअं पई हलायां इहो 105 मोबाइल हाणे आऊं ग़रीब तोखे ख़बर आहे आमदनी त अचे कान पई लॉकडाउन लॻो पियो आहे हाणे अब्बा किथां तोखे नओं मोबाइल वठी ॾियां तूं पाण ॿुधाए मूंखे किथां वठी ॾियां तोखे मोबाइल मां तो वटि घणे कहिड़ी मोबाइल ॾे मां तव्हांखे नया मुंहिंजी दोस्तनि वटि आईफोन एक्स मैक्स 12 प्रो मैक्स ॿ अढाई लख जी मोबाइल तो वटि जेका हुजे मूंखे मसइलो न आहे उहो मूंखे नई मोबाइल वठी ॾे हाँ केड़ी मोबाइल खपे आईफोन तू कोई कोड़ दई पेड़े आईफोन हलाई तू मोबाइल हलाइंदे आईफोन तू शर्म कोनी अची अम्मा तोरी गरीब पेड़े वीचारो मजदूर आई तू आईफोन खपे तोके तू कोई कोड़ दई ना आईफोन मोबाइल बी का चंगड़ी का नंदड़ी का चओ तो वठी जाए बाकी आईफोन जी जिद न कर मोसा मां वठी ॾिनी ठीकु आहे मां वञी करे बेसबाग में चुको थो ॾियां पंहिंजे पाण खे मारियां थो अब्बा वे किना किना बी कारे वठी थी जाए अब्बा तकड़ न कर वठी थी जाए अम्मा ठीकु आहे वठी ॾिनी भैया अगरि न वठी ॾिनी आहे त मां भाउ में ॾियां टिको पंहिंजे पाण खे कयां पूरो पाड़े वारी जेका मासी जुला आहे उहा विसी खे बि रखो पई उन वटि कीअं करे विसी रख 5000 महीनो अथई मूंखे उहा विसी खपे मां मोबाइल वठंदुमि आईफोन अब्बा मां वञा थी मासी जुला ॾे वञासि थी ऐं चवांसि थी त हिकिड़ी विसी भला मुंहिंजी बि वठि मूं वारो नंढड़ो इहो मोबाइल वठंदो हाणे तूं ॾिसां थी मां वञा थी पोइ तोखे वरी ॿुधाईंदुमि अब्बा वञ त सही ॾिस दर ते केरु आहे वञ मेहमान बड़ो बणी अब्बा केरा मुर्तजा मां दोस्ता पड़े हो गुलामी दोस्ता हां हेलो सही है अब्बा प्यारी चाय में प्यारी से यारी हवा बेओ दे खबर गुलामी किथे घुम लगो पिया सका इंदर कई मांग लगो पिया अज दे खबर तुझे मुंह कोला छू लकला उदास लगो पिया छो कोला बस मजा बेओ खैर लगो पिया मुंह मिले के लतो पे जानी जो जे बचपन जे यार का एक खसी मोबाइल घुरी आईफोन वनो रोड तो के शादी हुई तो कुछ बुक करना मुख्य ने मोबाइल का जो जवाब देना मोहतरम तो खबर आ जवाब जे माना सजी आज के धक्का तेरा को मसलो ना है इनी बातें मां ये अम्मा सा बेस पे गए अम्मा मुझे देखिया विसी हाने या विसी बटे दिन में पानी भरी हुई वो आईफोन गंज मिला जाने जेडी माल खपई तो खणी वंजा ये लाशा का कान बड़ी मेहरबानी ता मामी सामान ले लो मां भी सोचम पे तो पहले ता विदे लाशा दे साल मिलियो न्या ऐ बसाने मुझे हलाना टाइम थिया यार बेचैनी थी पया दिल में बस घर वनी आराम कया ये के वदा गुलामणी चाय पी को वनी चाय ठे पी न बस जानी मां हला मुझे चेबुता में बेचैनी चाय मां कोन पी सकम जानी बस मां हला मेहरबानी यार कोई ये लफ्ज चाय हम कोई हेलो अस्सलाम वालेकुम गुलाम भाई विसी खुली है बा हेलो ठीक है अम्मा अठाम के साथ ठीक है ओके अम्मा किथे है अम्मा हां मुझे खबर विसी खुली है पैसा दे मां वठी जा मोबाइल अम्मा वालो कर अरे मुझा बच्चा पैसा तो पड़े खणियो छा मचल के इस दिल से आह निकलती रही मुझको सजा दी प्यार की